जी लतीफ़ नवन्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। अव्हां जी ख़िदमत में पंहिंजी हिक नंढी कविता पेश करे रही आहियां जंहिंजो उनवान आहे सच त बीठो नच। दरअसल मुंहिंजो ॾाॾो महाराज रामचंद वॾो हकीम हो ऐं लाड़काणे जे तर में सभिनीनि खे ख़बर हुई असांजा ॿनियूं ॿारा लाड़काणे में शिदातकोट में कंबर में इन खां ॿीड़ो चांडिया में अलॻि अलॻि जॻहियुनि ते जेको आहे सो सॼो जेको ॿनियूं ॿारा हुआ ऐं पोइ उहे वैद हूंदा हुआ घणा मरीज़ ॾिसणु ईंदा उन्हनि सां मिलणु ईंदा इलाज जे लाइ। ॿाहिरि असांजे घर जे ॿाहिरां जेका एसा लाइन लॻी वेंदी ॾांद गाॾियुनि जी ऐं पोइ उहे ठीकु ठाक थी वेंदा। उहे मिश्र करे कोठींदा हुआ असांजे ॾाॾे खे ऐं असांजो पीउ बाबा रामचंद करे चवंदो हो, मां बि बाबा रामचंद करे चवंदी। असां ॿार ॿुधे ॿुधाए असीं बाबा बाबा करे सॾु कंदा हुआसीं हुननि जो ॿुधी पीउ माउ जो त बाबो रामचंद त असां बाबा बाबा करे जेको आहे त उन्हनि जी वाता एतिरा त पहाका ऐं चवणियूं ॿुधियूं। हिकु कविता उन ते आधारित अव्हां जे ख़िदमत में पेश करे रही आहियां। संदसि ख़्वाहिश हुई असांजे ॾाॾे जी त मां डॉक्टरणी ठहां, पर मूंखे त शौक़ु हो फ़नकार बणजण जो, लेखिका बणजण जो। उन तरफ़ मुंहिंजो ध्यानु ई न हो, नाराज़ बि थींदा हुआ त। ऐं इन खां अलावा हिकिड़ो पहाको जेको मां संदन वार्ता ॿुधो, जव डेरी गॾह रखपाल, यानी अगरि गॾह खे चौकीदारी जे लाइ रखिबो जवनि जे अॻियां त ज़ाहिर आहे त उहो खाई वठंदो, सॼो खाई ख़लास करे वठंदो। त अहिड़ा घणेई पहाका जेके आहिनि संदन वार्ता मूंखे ॿुधण में आया। अॼु पंहिंजी हिकु कविता पेश करे रही आहियां, सच त बीठो नच। किथे आहे सच? सच त डुबरो आहे। किथे आहे सच? सच त डुबरो आहे। हीणो आहे कूड़ त थुलो मतारो आहे। सच त हीणो आहे कूड़ त थुलो मतारो आहे। सच त डुबरो आहे, सच त डुबरो आहे, सच त वॾो ॾोहारी आहे। सच त वॾो ॾोहारी आहे, कूड़ जो मेलो मतल आहे। कूड़ जो मेलो मतल आहे, कूड़ जो बोल बाला आहे। कूड़ जो मेलो मतल आहे, कूड़ जो बोल बाला आहे। सच वीचारो तन्हा तन्हा, सच वीचारो तन्हा तन्हा, अकेलो अकेलो। ही आहे अॼु जो सच, ही आहे अॼु जो सच। कूड़ ख़ुशहाल आहे, सच बेहाल ऐं पेशेमान ऐं परेशान आहे। कूड़ ख़ुशहाल आहे, सच बेहाल परेशान ऐं पेशेमान आहे। किथे आहे सच? सच त बीठो नच। किथे आहे सच? सच त बीठो नच। किथे आहे सच? त हीअ अॼु जे दौर जी जेका हक़ीक़त हुई उहा मां पंहिंजे ॾाॾे जे वाता जेको पहाको ॿुधो अव्हां सां वंडे मोकिलाणी न आहे। वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी ईंदड़ प्रोग्राम में। सदाईं गॾु।